أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اعلموا أن الله شديد العقاب وأن الله غفور رحيم. ما على الرسول إلا البلاغ والله يعلم ما تبدون وما تكتمون. قل لا يستوي الخبيث والطيب ولو أعجبك كثرة الخبيث فاتقوا الله يا أولي الألباب لعلكم تفلحون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इहराम जे हालत में शिकार करण नाजायज़ हराम ऐं समुंड जो शिकार यानी मच्छीअ जो शिकार करण वरी जायज़ बयान फरमायो वियो। उन खां पोइ काबतुल्लाह शरीफ़ जी अज़मत खे बयान कयो वियो। ज़ुल्हज महीने में हज अदा कबो आहे त उन महीने जी बि इज़त ऐं अज़मत बयान कई वई। जेके जानवर क़ुर्बान कबा आहिनि हज वारे ॾींहंनि में अल्लाह ताला जे रज़ामंदी खे हासिल करण जे लाइ उन्हनि जानवरनि जी फज़ीलत बि बयान कई वई। इहे सभु जो सभु अहकाम बयान करे अल्लाह तबारक व ताला पंहिंजे कुदरत जो बयान फरमायो त हिन ज़मीन आसमान ऐं उन जे विच में जो कुझु आहे इन सॼे जो ख़ालिक ऐं मालिक मां अल्लाह आहियां। बादशाह मां आहियां, मालिक मां आहियां। पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे जहिड़ो बि हुकुम तव्हांजे मथां लागू कयां उन में तव्हांजे लाइ भलाई हूंदी, हिकमत रखियल हूंदी, ख़ैर हूंदो। अगरचे उहो तव्हांखे सम्झ में न बि अचे पर उन में तव्हांजे लाइ भलाई हूंदी, उन ते अमल कयो। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला अॼु 3 आयतूं तिलावत कयूं हुयूं। पहिरीं आयत में अल्लाह तबारक व ताला हिकिड़ो दड़को बयान कयो आहे। असांजे अहकामनि जे बयान करण खां पोइ जेकॾहिं तव्हां असांजे हुक्म ते अमल नथा कयो पोइ बि पंहिंजी मर्ज़ी था हलायो। चओ था हज बि अदा कबो पर वरी मर्ज़ीअ पंहिंजीअ ते। हज जा अहकाम बि दिलि चए वठी था अदा कजनि पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे छॾे पंहिंजे मर्ज़ीअ ते। अल्लाह ताला फरमायो यादि रखो इअलमू अन्नल्लाह शदीदुल इक़ाब। असां तव्हांखे हुकुम ॾेई छॾियो आहे, इन हुक्म ते अमल करण में ई तव्हांजे लाइ भलाई आहे, ख़ैर आहे, आफ़ियत आहे। नथा कयो जेकॾहिं अमल त पोइ यादि रखो असांजी सज़ा बि सख़्तु आहे, सख़्तु सज़ा अथव। पकड़ींदासीं त पोइ रियात न कंदासीं। हथ असांजे पकड़ जो जंहिंमें पियो पोइ असांखे छॾाए न सघंदो, सज़ा सख़्तु आहे असांजी। तंहिंजे करे अहकामनि जे अदा करण में पाबंदी कयो ऐं अहकाम खे अदा कंदे कंदे पंहिंजी मर्ज़ी न हलायो। इहे अमल तव्हांजा ज़ाया थी वेंदा। मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तरीक़ो अपनायो, क़ुरान पाक जे ॿुधायल हुक्मनि ते चङी तरह सां अमल कयो, सिखो सम्झो अमल कयो। हा पोइ अमल कंदे कंदे बहैसियत इंसान जे तव्हां किथे खुटंदव, किथे भुल चुक थींदी, किथे वेसर थींदी, किथे तव्हां एराम जे हालत में बिल्कुलु सचपचो पाबंदीअ सां रहणु चाहियो पिया पर ज़िंदगीअ जा आदि हुयो, लफ़्ज़ अहिड़ो ज़बान मां कचो पको निकिरी वियो भोग टोणे जो। एराम जे हालत में शिकार करणु मना हो पर तव्हां पंहिंजे बक़ाया ज़िंदगीअ में आदि हुयो शिकार करण जा, पर विसरी वई तव्हां खां ॻाल्हि त एराम बदल आहे, मूंखे शिकार करणो न आहे। तव्हां करे विधो
हा जे तव्हां खां भुल में का कमी कसाई थी पई आहे त पोइ फरमाईं अन अल्लाह गफूर रहीम, मां बख़्शणहार रहम कंदड़ ज़ात बि आहियां। पर हुकुम इहो आहे त अमलनि जी ताबेदारी कयो, उन में तव्हांजे लाइ भलाई भलाई आहे ऐं तव्हांजे हिकमत जे मुताबिक़ कसा पका थी पियो अमल कंदे कंदे किथे खोटी पियो कमी कोताही थी पई त पोइ मां अल्लाह बख़्शणहार आहियां, बख़्शे छॾींदुसि। पर तव्हां त दिलि सां सचाई कयो न। पहिरीं आयत में इहो दड़को बयानु कयो वियो। ॿी आयत में फरमायो वियो त मा अला रसूल इल्लल बलाग, असांजे रसूल ते सिर्फ़ु इहो ज़िम्मो अथव त असांजो पैगाम तव्हां ताईं पहुचाईंदो, बसि। ॿांह खां वठी तव्हां खां ज़ोरी अमल कोन वठंदो, ज़ोरीअ कोन तव्हांखे हज ते वठी वेंदो, ज़ोरीअ कोन तव्हांखे जिहाद ते वठी वेंदो, ज़ोरीअ कोन तव्हांखे निंड मां उथारे नमाज़ जे लाइ वठी ईंदो। असांजे पैगंबरनि ते मा अला रसूल इल्लल बलाग, असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इहो ज़िम्मो अथव सिर्फ़ु पैगाम पुॼाइण जो, बसि। पोइ हाणे तव्हां पंहिंजे दिलनि में छा था छुपायो, छा था ज़ाहिर कयो, हुक्म जे तामील जो इरादो था रखो या चओ था फ़िलहाल ॿुधी था वञूं, पोइ अॻिते हली ॾिसंदासीं अमल करणु सवलो थियो त ठीकु आहे, न त भला ठहियो। ज़ाहिर छा था कयो, छुपायो छा था दिलनि में। फरमाई वल्लाहु यालमु मा तुब्दून व मा तक्तुमून, जेको कुझु ज़ाहिर कयो था, जेको छुपायो था, अल्लाह खे सॼो इल्मु अथव। छो त उन ज़माने में जंहिं वक़्तु इहे आयतूं क़ुर पाक जो नाज़िल थियनि पियूं, उन ज़माने में मुनाफ़िक़ बि त गॾियल आहे ऐं उन्हनि जे दिलनि में हुयो ई कुफ़ुर छुपियल, ज़ाहिर में मुस्लमाननि सां गॾु आहे, निमाज़ में, रोज़े में, जिहाद में, मुशावरत में, हर अमल में गॾु गॾु आहे। पर राति जे पहर में वरी मुशरिकनि सां गॾु उनखे सभु मुस्लमाननि वारा मशवरा बि ॿुधाइनि, अॼु हीअ ॻाल्हि थी, अॼु हीअ आयत नाज़िल थी, अॼु हीअ हुकुम मुस्लमाननि ते नओं लागू थियो आहे, अॼु हीअ हुकुम थियो आहे, अॼु हीअ मसइलो थियो आहे, अॼु हीअ कोताही थियनि, अॼु उन ते हीअ ॾंड पियो आहे, अॼु हराम थी वियो शिकार इहराम जे हालत में, वरी जो करे वियो त उन ते ॾंड बि थो पवे, अॼु हीअ हुकुम नाज़िल थिया आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां छुपायो छा था दिलनि में, मूंखे सॼो इल्मु आहे, ज़बान ते छा था ज़ाहिर कयो, मूंखे सॼो इल्मु आहे। इहे लफ़्ज़ ॾिसूं था न त सचपच ज़ाहिर में त मालूम थिए थो त उन वक़्तु मुनाफ़िक़नि खे अल्लाह ताला दड़को ॾिनो आहे। खणी भला मञूं त मुस्लमाननि खे बि, जेके मुस्लमान अमली तौर ते कमज़ोर आहे, खुटल आहे, उनखे बि अल्लाह ताला दड़को ॾिनो आहे। पर गहरी नज़र सां ॾिसूं था त इहे आयतूं, इहे लफ़्ज़ हर मुस्लमान जे लाइ सबक़ आहिनि, क़यामत ताईं ईंदड़ हर मुस्लमान जे लाइ, जेको दिलि जे अंदरि हिकु ॿियाई रखे थो, ज़ाहिर ज़बान ते इख़लास ऐं वॾी मोहबत भरी ॿोली रखे थो। अल्लाह ताला उन्हनि खे बि इहे लफ़्ज़ चवे थो त तव्हां छुपायो छा था, मूंखे ख़बर आहे, ज़बान ते छा था रखो, मूंखे ख़बर आहे। हाणे कॾहिं अल्लाह तबारक व तआला चवे थो मूंखे सभु ख़बर आहे, त पोइ बंदो भला ख़ुदा जे ज़ात खां छा लिकाए सघंदो। तंहिंजे करे इहा आयतूं सेखारनि थियूं त बंदो हिकु जहिड़ो हुजे, जहिड़ो ॿाहिरि जो तहिड़ो अंदर जो। ईअं न हुजे त अंदर में कुझु ॿियो हुजे, ज़ाहिर में कुझु ॿियो हुजे। इहो त मुनाफ़िक़नि जो आहे रवैयो, ख़ुदि क़ुर पाक बयानु कयो आहे ऐं ख़ुदि इहो काफ़िरनि जो रवैयो आहे। असांजे मुआशिरे में इहो वरी ॿिया ई खोर माण्हू चई वठंदा आहियूं त भई अंदर जो ॿियो आहे, ज़ाहिर जो ॿियो आहे। जीअं कंहिं शाइर बि ग़ालिबन शाह साहिब चयो आहे त ॿाहिरि ॿोली हंज जी, अंदरि कारो कांव, अहिड़ो भेलो थां छो न भञी भोरा भोरा कजे। माना क़ुर पाक जो आहे तो सेखारनि थियूं त इंसानु अंदर जो बि अछो उजरो हुजे, ॿाहिरि जो बि अछो उजरो हुजे। जीअं हूंदो आहे ॿाहिरि, अंदर जो ॻोड़ो हुजे, दिलि जो ॿियो, ज़बान जो ॿियो न हुजे। तॾहिं त किन सियाणनि चयो आहे न त लिबासुल मोमिनीन कुलूबुल काफ़िरीन, ईअं माण्हू न हुजे। उन दौर जा मुनाफ़िक़ इहो किरदारु रखनि पिया त उन वक़्तु इहे लफ़्ज़ चवणु सवला थी पिया त बाबा लिबास सफ़ा मोमिननि जहिड़ो आहे, दिलनि में कुफ़ुर आहे। लिबासुल मोमिनीन कुलूबुल काफ़िरीन। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए, अहिड़े किरदार खां अल्लाह ताला बचाए। हाणे 3 नंबर आयत में अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो वॾो मसइलो बयानु फरमायो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़ो सहाबी आयो, उन अची करे अर्ज़ु कयो त साईं शराब बि हराम थी वियो आहे, बिल्कुलु पीअण बि मना हुआ, शराब कंहिं ॿिए खे पीआरण बि मना हुआ, शराब जी ख़रीदो फ़रोख़्त बि हराम आहे, हर तरह सां शराब हराम थी चुको आहे।
पोइ साईं मूं वटि पैसा आहिनि काफ़ी सारी दौलत शराब जे वापार जी गॾिजल मूं वटि पई आहे। पोइ साईं उहा मां ख़र्च न करे सघां थो, मुंहिंजे लाइ हलाल आहे न? कंहिं बि दीनी कम में ख़र्च कयां त सवाबु मिलंदो न। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं अलाह ताला फरमायो आहे रिज्सुम मिन अमल शैतान, शैतानी कम आहिनि, ऐं जॾहिं चई छॾियो आहे त इहे सभु शयूं हराम आहिनि, त हुनजी आमदनी, हुनजी ख़रीदो फ़रोख़्त, हुनजी ॾेती लेती, हुनजी शाहिदी, खणी वञणु ॾियणु, हुनजी मुलाज़मत, सभु शयूं हराम आहिनि। हाणे न इहे पैसा तूं हज में ख़र्च करीं, जिहाद में ख़र्च करीं, त बि अलाह ताला जे ज़ात वटि मच्छर जे पर जेतिरी बि हैसियत क़ीमत नथा रखनि, काई क़ीमत न आहे। अलाह ताला पाक ऐं साफ़ शयूं क़बूल कंदो आहे, पलीत ऐं बेकार शयूं क़बूल कोन कंदो आहे पंहिंजे नाले ते। इन जे करे अलाह जे नाले ते ख़र्च करणु चाहीं थो त पाक ऐं साफ़ शयूं ख़र्च कर। इहा शइ शराब जी क़ीमत वापार मां जेका तो हासिल कई आहे, इहा हराम आहे। उन वक़्तु क़ुर पाक जूं इहे आयतूं नाज़िल थियूं। अलाह तबारक व तआला फरमायो, सुहिणा नबी तोखां पुछनि था त शराब जे आमदनीअ वारा पैसा पिया आहिनि, शराब त हराम थी वियो आहे, पर हुनजो वापार जो पैसो हासिल थियल पियो आहे, उन मां नेकी ऐं नेकीअ वारा कम कयूं या न कयूं, तोखां पुछनि था। सुहिणा जवाबु हीअं ॾे, ला यस्तविल ख़बीस वत्तय्यिब वलौ अअजबक कसरतुल ख़बीस। अहिड़ा जुमिला अलाह ताला फरमाया। सुहिणा नबी चए न, साईं जी छा चवां? अलाह से फरमाए थो, चए न त पलीत शइ, नापाक शइ पाक जे बराबरि न थी सघंदी, हराम शइ हलाल जे बराबरि न थी सघंदी, नाफ़रमानी फर्मा बरदारी जे बराबरि न थी सघंदी। जीअं अंधो ऐं सॼो बराबरि नथा थी सघनि, जीअं ॾींहुं ऐं राति हिकु नथा थी सघनि, जीअं कारो ऐं अछो बराबरि नथा थी सघनि, जीअं नेक ऐं बद बराबरि नथा थी सघनि, बिल्कुलु ईअं निमाज़ी ऐं बेनिमाज़ी बराबरि नथा थी सघनि, इस्लाम ऐं कुफर बराबरि नथा थी सघनि, इल्म ऐं जहालत बराबरि नथा थी सघनि, अमल ऐं बेअमली बदअमली बराबरि नथा थी सघनि। त पोइ सुहिणा नबी तूं चए न त नापाक माल ऐं पाक माल इहे बराबरि कीअं थी सघंदा? नेकीअ जे कमनि में ख़र्च कयो त पाक ऐं हलाल शयूं ख़र्च कयो, नापाक ऐं बेकार शयूं ख़र्च न कयो। साईं असां वटि आहे ई माल इहो जंहिंखे क़ुर पाक चवे थो त नापाक असां वटि माल आहे ई अहिड़ो, या त शराब जे वापार मां मिलियल आहे, या वरी ज़िना जो नऊज़ बिल्लाह बुराइनि बुछड़ाइनि जो कमायल पैसो आहे, या वरी वापार ॾेती लेती में कूड़ ऐं ठगीअ जो हासिल थियल आहे, या कंहिं न कंहिं तरह सां पराओ हक़ ॾाढ ऐं ताक़त ऐं ज़ोर सां असां वटि हासिल थियल आहे ई माल अहिड़ो जेको मशकूक आहे, जेको नापाक आहे। अलाह सिर्फ़ु फरमाए थो नापाक पाक जे बराबरि न थी सघंदो, त पोइ असां वटि आहे ई अहिड़ो, पोइ हाणे छा कयूं? ऐं वरी आहे बि वाफ़िर मिक़दार में, जे पाक खणी ॻोल्हींदासीं त को थोरो लभंदो असां वटि, पोइ हाणे छा कयूं? इहो क़बूल पवंदो भला जहिड़ो आहे हुनखे ख़र्च कयूं। अलाह ताला फरमायो, वलौ अअजबक कसरतुल ख़बीस, तोणी जो तोखे नापाक माल बहितर लॻे ऐं घणो हुजे तो वटि, त बि असां वटि हुनजी क़ीमत का बि कान्हे, पाक हुजे भले थोरो हुजे, हुनजी क़ीमत असां वटि वधीक आहे। फत्तकुल्लाह या उलिल अलबाब, अलाह खां डिॼो हे अकुल वारो। क़ुर पाक एॾो वॾो जुमिलो फरमायो त अकुल वारा माण्हू अलाह खां डिॼंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू दुनिया में आला क़िस्म जो ज़हीन बि हुजे, होशियार बि हुजे, सभु कम वॾी ज़हानत सां कंदो हुजे, कारोबार ॾेतियूं लेतियूं, रिश्ता, मिटियूं माइटियूं, दोस्ती यारी वॾे ज़हन सां अकुल होश हवास सां हलाईंदो हुजे, सभिनीनि सां मुंहुं ॾींदो हुजे, पर दीन जे मामले में वरी बेअकुली ॾेखारे ऐं ज़ीरो हुजे समझदारीअ में, अलाह से फरमाए थो फत्तकुल्लाह या उलिल अलबाब, अकुल वारो ख़ुदा खां डिॼो। बेअकल माण्हू ख़ुदा खां न डिॼंदो आहे। अकुल वारे खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त मूंखे केॾी बि ताक़त, होश हवास, दौलत, कुदरत, कुवत आहे न, पर ख़ुदा जे ज़ात जाॾो मुंहिंजी कुझु बि न आहे। अकुल वारो ख़ुदा खां डिॼो। साईं पोइ भला डिॼूं त पोइ छा मिलंदो? फरमाई लअल्लकुम तुफ़्लिहून, उमेद त कामयाबु थी वेंदो। माना अकुल वारा माण्हू जेतिरो ख़ुदा खां डिॼंदा ओतिरो अलाह हुनखे कामयाबु कंदो। हाणे हिन आख़िरी आयत 100 नंबर आयत आहे,
सूरत माइदा जी सिपारो नंबर 7। इन आयत खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़े कानून उसूल तौर ते बयान कयो आहे त नापाक शइ पाक जे बराबरि नथी थी सघे, बेकार शइ सुठी शइ जे बराबरि नथी थी सघे, ईअं बेकार माण्हू सुठे जे बराबरि नथो थी सघे, बेकार किरदार सुठे किरदार जे बराबरि नथो थी सघे, बद अख़लाक बा अख़लाक जे बराबरि नथो थी सघे, कूड़ो सचे जे बराबरि नथो थी सघे, हराम कमाइण वारो हलाल कमाइण वारे जे बराबरि नथो थी सघे, हराम खाइण विराइण ॾेती लेती कमु हराम जो करण वारो नेक ऐं हलाल कमु करण वारे जे बराबरि नथो थी सघे। उसूल हिकिड़ो कानून अल्लाह ताला बयानु फरमायो, अगरचे तव्हां वटि इहा नापाक ऐं बेकार माल जी कसरत छो न हुजे, तव्हांखे वणे छो न, तव्हांखे अजब में छो न हुजे, त बि हुन जे मुक़ाबले में बहितर ऐं पाक शइ भली आहे भले थोरी छो न हुजे। अकुल अथव त ख़ुदा खां टिजो कामयाबी पोइ मिलंदव। इहे लफ़्ज़ वॾा उसूल जा बयानु फरमाए छॾिया अल्लाह ताला। हाणे इन आयत जे ज़िम्न खे वठी करे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं हुकूमत मिली, मुल्क जो हुक्मरान वाली बणियो, पहिरियां इहो ऐलान कई त बाबा गुज़िरियल वज़ीरनि मिनिस्टरनि जो जेको पैसो ख़ज़ाने में जमा थियल आहे उहो टैक्स जो आहे। अवाम खां टैक्स हर थोरी नंढी वॾी ॻाल्हि ते टैक्स वसूल करे, टैक्स हिकिड़ो नालो आहे रखियल, ॿियनि लफ़्ज़नि में खणी ईअं चइजे त ॾाढ सां ज़ुल्म सां मिड़े माण्हुनि खां वठिणो आहे कंहिं न कंहिं तरह सां, पोइ हुनजो नालो टैक्स ॾियणो आहे, हिन जी बि टैक्स ॾियो, हिन जी रोड ते घुमो त हुन जी बि टैक्स ॾियो, दुकान तां का शइ वठो त हुन जी बि टैक्स ॾियो, ऑफिस में अचो त बि टैक्स ॾियो, गैस वठो त बि टैक्स ॾियो, लाइन जी बि जेको आहे टैक्स ॾियो, मीटर जी बि टैक्स ॾियो, हर शइ जी टैक्स, बर्फ़े वारो माचिस वठो उन ते बि टैक्स आहे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह फरमायो त बाबा गुज़िरियल अमीरनि जेके अमीर हुया, अमीर माना जेके वज़ीर हुया मिनिस्टर हुया, उन्हनि जो जेको पैसो हासिल थियल आहे टैक्स जे ज़रिए इहो वापसि कयो माण्हुनि खे, जंहिंखां जंहिंखां जहिड़े जहिड़े मुद्दे में वरितो अथनि उहो वापसि कयो, वापसि थियो। आइंदा जे लाइ टैक्स वसूली ख़तमु, साईं ख़तमु थी वई ऐं माल वापसि थियणु शुरू कयूं त बिल्कुलु ख़ज़ाने में वञी कुझु चंद पैसा बचा। हर गवर्नर खे इहो हुकुम थियो त बाबा तुंहिंजे ख़िते में जेकॾहिं टैक्स वसूली थी मरी वए, जेको माल तुंहिंजो टैक्स जे ज़रिए वसूल थियल आहे फाइल खोले ॾिस किथां वसूल थियो आहे, केतिरो थियो आहे, ख़ज़ाने में पियो उहो ते वापसि कर, वापसि थी वियो। हाणे हिकिड़े गवर्नर ख़दशो लिखी मोकिलियो, साईं जेकॾहिं असां टैक्स वसूल थियल वापसि कंदासीं, आइंदा न वठंदासीं त पोइ असां वटि ख़ज़ाने में एतिरो पैसो ई कोन्हे, मुल्क जो चरखो कीअं हलाईंदासीं, पगारूं किथां ॾींदासीं, तरक़ियाती कम किथां कराईंदासीं, मुल्की कारोबार सरकारी निगरानीअ में जेको हले थो उहो कीअं हलंदो, पोइ त असांजो हुकूमत जो चरखो त बीह वेंदो। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जवाब में फरमायो त ज़ुल्म सां, नाजाइज़ीअ सां, ॾाढ सां भरियल ख़ज़ानो टुब चल चाहे छो न हुजे, इन खां बहितर आहे त असांजे ख़ज़ाने में हक़ ऐं इंसाफ़ जा, अदालत जा थोरा पैसा ई हुजनि, पोइ उन्हनि थोरनि में बरकत आहे, थोरनि सां बि असां मुल्क हलाए वेंदासीं, बजाए हिन जे जो असांजे मुल्क असांजे ख़ज़ाने में पैसो घणो हुजे पर ज़ुल्म ऐं ॾाढ जे ज़रिए टैक्स जे ज़रिए वसूल थियल हुजे, इन खां बहितर आहे त थोरो हुजे पर अदल इंसाफ़ सां आयल हुजे, उन सां हुकूमत हली वेंदी। पोइ हाणे उन वक़्तु उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह क़ुरान पाक जी हीअ आयत पढ़ी करे पंहिंजे वज़ीरनि खे ॿुधाई त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ला यस्तविल ख़बीस व तय्यब, नापाक माल पाक माल जे बराबरि नथो थी सघे, त पोइ तोड़े जो नापाक घणो हुजे, ज़ुल्म ऐं ॾाढ सां हासिल थियल नापाक आहे न, भले जो घणो छो न हुजे, इहो हक़ ऐं इंसाफ़ सां हासिल थियल हलाल जे बराबरि नथो थी सघे। इहे थोरा बि असांजा पूरा पवंदा ऐं उन्हनि मां बरकत पवंदी। पोइ बिल्कुलु तारीख़ गवाह आहे त उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह मुल्क जो चरखो अहिड़े अंदाज़ में हलायो जो न रुपयो मुल्क ते कर्ज़ हो, न कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी थी, न के पंहिंजे घर में ई एतिरा पैसा वज़ीफ़े तौर ते वठी रखियईं जो हुनजे घर में कॾहिं गोश्त पची सघे, मुख़्तसरन गुज़ारो थिए थो खोड़ा बसि,
ई होया मुत्तकी ऐं परहेज़गार। तॾहिं अल्लाह ताला जो फरमायो न फत्तकुल्लाह या उलिल अलबाब, अकुल वारो ख़ुदा खां ॾिजो। अकुल हूंदो त ॾिजंदो, बसि बेअकुल हो त पोइ न ॾिजो भले, ऐं अकुल हूंदो आहे ॾिजंदो त पोइ कामयाबी बि तव्हांखे मिलंदी। पोइ वाक़ई हू अकुलमंद हुया जिन ख़ुदा जो ख़ौफ़ रखी करे अमल कयो त वाक़ई उन्हनि पंहिंजूं हुकूमतूं बि कामयाबीअ सां हलायूं। जिते मुखालिफ़तूं बि हुयूं, जिते ज़िद्दियतूं बि हुयूं, जिते उन्हनि जे हुकूमत खे किराइण जे लाइ वॾियूं ताक़तूं असर में हुयूं, हरकत में लॻल हुयूं, उते बि उन्हनि पंहिंजो सुठे नमूने सां अदालत इंसाफ़ वारो कानून नाफ़िज़ करे, अल्लाह ताला जे शरीयत वारो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़त वारो कानून नाफ़िज़ करे उन्हनि थोड़नि पैसनि ते हुकूमतूं सही हलायूं ऐं कामयाब थिया। हीअ आहे क़ुर पाक जे आयतुनि जो ज़ाहिरी ख़ुलासो, जंहिंमां मालूम थिए थो त पाक ऐं पलीत बराबरि नथा थी सघनि, हलाल हराम बराबरि नथा थी सघनि, इस्लाम कुफर बराबरि नथा थी सघनि। बिल्कुलु ईअं जेका आमदनी हासिल कयो था उहा पाक हूंदी, भले थोरी हुजे हुन में बरकत आहे, बजाए हिन जे जो घणी हुजे ऐं उहा हराम जी हुजे, हुनजी काई अल्लाह ताला वटि क़दुरु क़ीमत कान्हे। ऐं उन मां जेके नेकीअ जा कम कजनि था उन्हनि जी बि काई अल्लाह ताला वटि वैल्यू कान्हे, इज़त कान्हे। ज़ाहिरी आयतुनि मां ख़ुलासो इहो मिलियो। ऐं इहो सॼो सॼो पैगाम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां ज़िमेदारी आहे सिर्फ़ु पुॼाईंदो बसि। हाणे अमल माण्हुनि खे पाण खे करिणो आहे। गहरीअ नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु करे छॾियो आहे हिन आयत। दुनिया जे अंदरि अक्सरियत नाफ़रमाननि जी आहे, दुनिया जे अंदरि अक्सरियत काफ़रनि जी आहे, दुनिया जे अंदरि अक्सरियत दौलतमंद अहिड़नि माण्हुनि जी आहे, अक्सरियत जिन वटि पैसो नाजाइज़ तरीक़े सां करप्शन सां ॾाढ सां ठगीअ सां ज़ुल्म सां फॿायल आहे। दुनिया में अक्सरियत जहालत जी आहे, इल्म वारा माण्हू कोन्हनि। दुनिया में अक्सरियत बेअकुलनि जी आहे। दुनिया में अक्सरियत ज़िद्दी ऐं चिड़चिड़ाहट तबियत रखण वारनि माण्हुनि जी आहे। अक्सरियत नाफ़रमानीअ ऐं अक्सरियत दीन जे मुखालिफ़त वारे पासे थी वञे। क़ुर पाक त जिते किथे बयानु कंदे चयो आहे वलाकिन अक्सर नास ला यालमून, अक्सर माण्हू त बेइल्म आहिनि। किथे चई वलाकिन अक्सरहुम ला याक़िलून, अक्सर त बेअकुल आहिनि। अक्सरियत नाफ़रमानीअ, कुफ़्र, नाजाइज़ियत, नाइंसाफ़ियत, ज़ुल्म, हराम जे तरफ़ वई हली। अक्सरियत अल्लाह ताला फरमाए छॾियो, अक्सरियत भले तव्हांखे वणे, अक्सरियत भले तव्हांखे अजब में विझे, अक्सरियत भले तव्हांखे फ़ाइदे में नज़र अचे, पर इहा अक्सरियत असां वटि क़दुरु क़ीमत नथी रखे। असां वटि क़दुरु ऐं क़ीमत हुन शइ जो आहे जेके थोरा हुजनि। सिंधीअ में चई वठिबो आहे त थोरा घणा बि थालीअ में भला। ऐं इहा नज़र क़ुर पाक जी आयत सेखारे थी त मुंड खां वठी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वठी बल्कि आदम अलैहि सलाम खां वठी इहा नज़र फेराए बि त हर ज़माने में नेकोकार, ताबेदार, मुत्तकी, परहेज़गार माना थोरा थोरा रहिया आहिनि। रिवाज जे अंदरि अचे थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जॾहिं इंसान ज़ात जो हिसाब किताब फरमाईंदो त उन वक़्तु पैगंबर सॻोरा पंहिंजे पंहिंजे उम्मतूं सूदो अल्लाह ताला जी अदालत में पेश थींदा। हर नबी पंहिंजे उम्मत सूदो ईंदो। केतिरा ई पैगंबर अहिड़ा हूंदा जिन जे पोयां हिकिड़ो बि मुस्लमान ताबेदार न हूंदो, हिकिड़ो बि, माना सॼी जो सॼी क़ौम नाफ़रमानंदी। कहिड़ा हूंदा जिन जे पोयां 2-4 माण्हू हूंदा ताबेदार, कंहिंजे पोयां हिकु, कंहिंजे पोयां 2। त इहे सभु ॻाल्हियूं मुंड खां वठी अगरि ॾिसिजे थो त ताबेदार थोरा थोरा रहिया आहिनि। क़यामत ताईं ज़रा सिलसिलो इहो ईअं रहंदो। तॾहिं अल्लाह ताला फरमाए छॾे तव्हांखे अगरचे घणाई बातिल जी, घणाई नाफ़रमाननि जी, घणाई बेअकुलनि जी, घणाई नाजाइज़ तरह सां माल हासिल कंदड़ माण्हुनि मालदारनि जी तव्हांखे भले अजब में विझे, भले तव्हांखे वणे बि, भले पसंदि बि अचेव, त बि असां वटि वैल्यू कान्हे हुनजी। पोइ हाणे इहे आयतूं ॼण त हिकु क़िस्म जो तसलीअ जो पैगाम आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ग़रीब आहिनि, जेके वीचारा माण्हुनि वटि वैल्यू ऐं इज़त नथा रखनि। माण्हुनि वटि जेके वीचारा नेकत आहिनि, सालिह बि आहिनि, पर माण्हुनि जे नज़रुनि में उहे किरियल आहिनि। हीअ आयतूं ॼण त उन जे लाइ तसली आहिनि त तूं जहिड़े बि हाल में आहीं, ग़रीब आहीं, माण्हुनि जे नज़रुनि मां किरियल आहीं, सचो आहीं न ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल सां, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे आकाम जो पाबंद आहीं न, असां वटि तुंहिंजी क़दुरु ऐं क़ीमत आहे। हीअ आयतूं गहरीअ नज़र सां ॾिसिजे थो त इन्हनि माण्हुनि जे लाइ वॾो तसलीअ जो पैगाम आहिनि।
अल्लाह ताला चलो तव्हां असांखे बि इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना